दौर में तब्दील थींदी रही आहे। वक़्त ब वक़्त जीअं दुनिया तरक़ी करे रही आहे, इंसान जी सहूलियतुनि लाइ नयूं इजादूं करे रही आहे, त हुन जा कुझु पॉज़िटिव पहलू आहिनि त कुझु नेगेटिव। 75 जे ॾहाके खां 2004 ताईं सिंध अंदरि म्यूज़िक कंपनियुनि जी भरमार हुई। फ़नकारनि जो मुआहिदो हूंदो हो कंहिं हिकु कंपनीअ सां। सुठनि शाइरनि खे बि बहितरीनु रोज़ी मुयसरु हुई। हर शहर में ऑडियो कैसेटनि जूं कई दुकानूं हूंदियूं हुयूं। कई माण्हू हिन थोरी सीड़प वारे कारोबार मां सुठो मुनाफ़ो कमाईंदा हुआ। हीउ वीडियो ॾिसण खां पहिरीं तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे बटण ते ज़रूरु प्रेस कयो त जीअं ईंदड़ मालूमाती वीडियोस तव्हां सभिनी दोस्तनि ताईं रसाई करे सघनि। तंहिं वक़्त में ऑडियो डीलर्स ऐं फ़नकारनि जा नख़रा बि पंहिंजे उरूज ते हूंदा हुआ। ख़ासि करे उन्हनि डीलरनि जी ॿोली तॾहिं मटिजी वेंदी हुई जॾहिं कंहिं ख़ासि फ़नकार जो को न्यू एल्बम अचण वारो हूंदो हो, जिन में शमन अली मीराली, मास्टर मंज़ूर, फरज़ाना परवीन, जलाल चांडियो, जोगी जलाल, अख्तियार दायो ऐं ॿिया बि केतिरा ई फ़नकार हुआ। तंहिं वक़्त में शाइरी वज़न वारी हूंदी हुई, भली फ़नकार केतिरो ई हल्को छो न हुजे। उन जे मुक़ाबले में अॼु शाइरी तमामु हल्की ऐं फ़नकार तमामु मज़री मौजूदु आहिनि, जिन में मुमताज़ मौलाई, मुनव्वर मौलाई, महबूब मीरजत, फ़ाइज़ा अली ऐं ॿिया बि केतिरा ई फ़नकार जेकी MP3 जी पैदाइश आहिनि, जिन खे उहा परवाह नाहे त शाइरी में को दम आहे या न आहे। बसि उन्हनि जो कमु नवनि शाइरनि खां मिलंदड़ रोज़ीअ सां आहे। तव्हांजो शमन अली मीराली साहब बि हाणे इन्ही MP3 वायरस जो शिकार आहे। सिर्फ़ु आवाज़ भलो हुजे ऐं शाइरी बेकार, उहो ज़रूरी त नाहे। उन्हनि फ़नकारनि खे घुरिजे त उहे बि पाकिस्तान ऐं बाक़ी दुनिया वांगुरु यूट्यूब खे पंहिंजो प्लेटफॉर्म बणाइनि ऐं मयारी शाइरी ॻाए सिंध जी मुर्दा थियल मौसीक़ीअ खे नई ज़िंदगी ॾियनि। हिन वीडियो जो मक़सदु कंहिंजी दिल आज़ारी करणु न आहे, हीअ हिकु तल्ख़ हक़ीक़त आहे। ऑडियो कैसेट ख़तमु थियण सां कई माण्हू बेरोज़गार थिया ऐं फ़नकार पिणु माण्हुनि खां विसरी विया। उन्हनि फ़नकारनि ऐं उन्हनि बहितरीनु शाइरनि खे वरी यूट्यूब जे ज़रिए वापसी करणु घुरिजे। हुन सां न सिर्फ़ु उहे रोज़गार सां लॻंदा, पर हू मौसीक़ी जी रूह खे जियापे जो सूर फूकींदा। उमेद आहे तव्हांखे असांजी हीअ वीडियो तमामु घणी पसंदि आई हूंदी। कमेंट ज़रिए पंहिंजी क़ीमती राय खां आगाह ज़रूरु कजो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो।